सब नबी मौजज़ा खणी आया जी, खणी आया, मौजज़ा खणी आया। कंहिंखे 5 मौजज़ा, कंहिंखे 8 मौजज़ा, कंहिंखे 50 मौजज़ा। जीअं हज़रत मूसा अलैहिस्सलाम हीअं पंहिंजे बगल में हथ विझी ॿाहिरि कढंदो हो त सिज वांगुरु हथ ॿरंदी। हज़रत ईसा अलैहिस्सलाम, सोणे ईसा अलैहिस्सलाम जो मौजज़ो जो मादरज़ात अंधा, मां पेटा अंधा ॼावल, उन्हनि ते हथ फेराए त अखियूं मुछ। कब्र ते वञी ऐं मुर्दे खे इशारो ॾिए त मुअल कब्र मां जेरो थी। इनखे सॾिबो आहे मौजज़ो। छा सॾिबो आहे? मौजज़ो। हीअं मिटीअ जा आली गप वारी मिटी, उन जा पखीड़ा ठाहे उनखे ईअं फूक ॾिए त उहे पखी जेरा थी हवा में उड़नि। इनखे छा सॾिबो आहे? मौजज़ो माना अकुल खे आजिज़ करण वारी। जिते जिते अकुल कमु न करे, अकुल कमु न करे, इनखे मौजज़ो सॾिबो आहे। बाहि में का शइ पवे त छा थींदो? अकुल छा थो चवे? सड़ी वेंदी न। बाहि में कपिड़ो आहे या इंसान जो बदन आहे, बाहि में पवे त छा थींदो? सड़ी वेंदो। पर जे बाहि में पवे ऐं बाहि साड़ण जे बजाए गुल बणिजी पवे, इनखे छा सॾिबो? हज़रत इब्राहिम खलील खे दुश्मननि गॾिजी बाहि ॿारी, बाहि में अंदरि उछलायूं। बाहि एॾी वॾी हुई जो 3 मैलनि जे पंध ते पखी उॾामे पियो त पखियुनि जा पर साड़े। एॾी वॾी बाहि। पर जो इब्राहिम खलील अंदरि आयो त उहा बाहि बाग बणी। इनखे छा सॾिबो आहे? इनखे सॾिबो आहे जिते अकुल कमु न करे। अबा ॾिसो न, हीअं आंगुर खे टुको ॾियो त छा निकिरंदो? अकुल छा थो चए? छा निकिरंदो? पर जे आंगुर खे हीअं सिधो कर त इन मज़ा नहर पाणी जी वही। इनखे छा सॾिबो? मौजज़ो। असहाबी सॻोरा आया मुंहिंजे सुहिणे नबी वटि, अर्ज़ु कयोसीं पाणी कोन्हे, बुख उञ था मरूं पिया। पाण करीमन हिकिड़ो प्यालो घुरायो, उन प्याले में थोरो पाणी हो, उन में हीअं 5 आङिरियूं ॻोड़े, हीअं 5 आङिरियूं सिधियूं कयूं त 5 नहरूं पाणी। 1500 असहाबनि पी भ्यो कयो त पाणी न पुछे। इनखे छा सॾिबो? हर नबी खे रब मौजज़ा ॾिना। छो? दुश्मन एतिराज़ करण वारा उहे चवंदा भला जे तूं नबी आहीं त का असांखे अजीब ॻाल्हि ॾेखार। जे अॼु माण्हू चवंदा आहिनि साईं जे बुज़ुर्ग आहीं, वली आहीं त करामत ॾेखार। हालांकि विलायत जे लाइ करामत शर्त न आहे, नबूवत जे लाइ मौजज़ो शर्त न आहे। मौजज़ो या करामत इहो हूंदो आहे जेके कमज़ोर ईमान वारा उन्हनि जे ईमान खे पके पुख़्ते करण जे लाइ मौजज़ो या करामत आहे। सम्झो था? अबू बकर मौजज़ो कोन घुरियो, हुनखे हूअं ई ईमान पको हुयो। हज़रत उमर मौजज़ो कोन घुरियो, छो त हुनजो ईमान हूअं ई पको हुयो। जेके घटि ईमान वारा हुया उन्हनि मौजज़ा घुरिया, महबूबनि मौजज़ा करे ॾेखारिया, उन्हनि जा ईमान पका थी। सम्झो? पोइ कंहिं नबी खे थोरा मौजज़ा, कंहिं नबी खे घणा मौजज़ा। वध में वधि मौजज़ा अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम खे ॾिना, पर उहे बि के 9 था चवनि, के 50 था चवनि, के घटि वधि तादाद थो अचे। हर नबी मौजज़ा खणी आयो, पर असांजो दिलबर मोहम्मद ख़ुदि मौजज़ो बणिजी आयो। मौजज़ो छा खे सॾिबो? जिते अकुल आजिज़ थी वञे। अबा महबूब ख़ुदि मौजज़ो बणिजी आया। महबूब ॻाल्हाइनि त मुंहिंजे दिलबर जो ॻाल्हाइण बि मौजज़ो। जे मुंहिंजा
सोना मदीने वारा ॾिसन त मुझे दिल भर जो ॾिसण मौजूद महबूब हलन त हलण मौजूद महबूब मक्के में रहन त मक्के में रहण मौजूद मदीने में अचन त मदीने में अचण मौजूद महबूब जो लिबास मौजूद महबूब जी सवारी मौजूद महबूब जो दुनिया ते अचण मौजूद दुनिया ता वञण मौजूद महबूब जो मेराज माणे अचण मौजूद बस समझो जी ॾिसो न मुझे सोने हबीब जो मौजो सारो जिंदगी जो सॼो अरसो जेको गुज़रियो सो मौजज़ा ई मौजज़े हाँ हबीब सोना ॻाल्हाइनि त मुंहिंजे दिल भर जे वात मञा नूर हाँ वात मां लुआब कढनि फीणी मुबारक पिक मुबारक कढी अंधनि खे लाइनि त अंधा चवनि नांग जे डंगियल खे हणनि त बीमारी दर्द ख़तम खारे खूह में पिक मुबारक विझनि त माखी जहिड़ो मिठी हाँ ये मौज़ा है न वदा जे काढ़े में वञनि त महबूब जे जिस्म जो पाछो नज़र न अचे जे गर्मी निकिरण में ॿाहिरि निकिरनि त मथां ककर सायो करे ये मौज़ो आहे न वो जिते कदम रखे सुकासा हले हो तो तक कर बिसाया कने वो जिते कदम रखे सुकासा वाथियने हले हो तो तक कर बिसाया कने ओ वण टिण हदब चौपाया कने मुझे रहबर जी रफ्तार जब मुझे मदनी जा दीदार जब मुझे मर अरबी जा दीदार जब ते साईं जा सीकार जब मुझे मदनी जा सल्लल्लाहु अलैहि या रसूल जंग हले पई हज़रत कतादा जी अख निकरी पई डोड़ंदो आयो या रसूल अल्लाह मुझी अख निकरी पई आ मूंखे अख विझी ॾियो हुज़ूर चवण सां त मां नबी बणजी आयो हां को डॉक्टर थी त कोन आयो अखियुनि जो ऑपरेशन करे अखियूं विझण डॉक्टरनि जो कमु आहे बाबा वञो तबीब वटि वञो डॉक्टर वटि वञो ईअं चवनि हा थियो पिए न ठहे पई न ॻाल्हि पर न असहाबन जो अकीदो त मुझे दिल भर जे दर ते हर दर्द जी दवा मिलंदी आ हर मर्ज़ जो इलाज आहे त हुसैनन जे नाने वट आहे हज़रत कतादा जी अख निकती डोड़ंदो मुझे सुने नबी जे दर ते आयो अॼु के माण्हू चवंदा त बाबा गैरुल्लाह के न सॼो नबी के सॾण या अली मुश्किल कुशा चवण शिरक आहे ऐं नबीअ खे या रसूल अल्लाह चवण शिरक आहे सिधो सो अलाह खां घुरो डायरेक्ट सौ सिधो अलाह खां घुरो भला ॾियो ख़बर इन अक़ीदे जी हुज़ूर जे असहाबनि खे बि ख़बर हुई या कोन हुई असहाबनि खे ख़बर हुई त ॾुख दर्द लाहिण वारो केरु आहे असहाबनि खे ख़बर हुई त ॾुख दर्द अलाह लाहींदो आहे पर लाहींदो आहे मदीने वारे खे हथ हज़रत कतादा खे ख़बर हुई त मुंहिंजी अख निकिरी पई आहे मुंहिंजी अखि रोशन कंदो त रब कंदो पर हज़रत कतादा डोड़ंदो मुंहिंजे दिल भर नबी जी ख़िदमत में आयो अर्ज़ के या रसूल अल्लाह मुंहिंजी अख निकिरी पई आहे पाण फरमायूं जे सब्र करी तोखे इन जे एवज़ जन्नत वठी ॾियां अर्ज़ कई त या रसूल अल्लाह जे अख बि ॾी जन्नत बि ॾी त तुंहिंजे अॻियां देर कहिड़ी सुणा
अख भी नहीं जन्नत भी नहीं सही नई नंढी ज़ाल थम नई शादी कई थम मता केडी मल घर वारी सा कचहरी वेठो कया मता केडी मल मेहणो नहीं कढे मता केडी मल तानो नहीं विझे में ओ कतादा नो नंढो मुझो वर मुझो घोट अखियुन बिनी वारो नबी जे पोयो वे त अख कढाए काणो बणजी आयो ही मता मुझी घर वारी मुखे मेहणो दे ओ मुझा दिल पर नबी मेहणन मेटण वारो तू हबीबन फरमायो ओरिया वेठो करे उन जी अखे अंदर दोडो दाखिल करे पंजे वात जी फीणी कढी उन जी अख के लगायो त अख अख जेड़ी रोशन बणदी वई सल्लल्लाहु अलैहि या सुबुलुल हुदा वर रशाद अज मां ये रिवाज पढ़ी है गाड़ी में आज पे पढ़ंदो आयस सुबुलुल हुदा वर रशाद सीरत जो किताब अरबी में 13 जिल्दन में थुल्लो किताब आ उन जे 8 नंबर जुल्द ते यो वाक्यो अचे तो पियो मदीना मुनव्वरा जे बहराड़ी जो एकड़ो मानू बीमार थी पियो छा थी पियो बीमार थी पियो माइटन चे उस पुटरन घर वारन चे उस जो इलाज करायूं चे मुखे खणी हलो मुझे इलाज करण वारो मुझो तबीब मदीने वारो छा पियो चवे दऊनी अला तरीक रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुखे मदीने वारे मीर जे रस्ते ते वनी फिटो कयो उन्हें रस्ते ते छडियो जितो मुझो पुनल लंघंदो आ जितो मुझो महबूब ईंदो वेंदो आ मुखे उन्हें रस्ते ते वनी छडियो पंहिंजे बच्चन खे पंहिंजे घर वारन खे मुखे मुझे पुनल जे रस्ते ते छडे अचो मुझे इलाज इहो आज मां पंहिंजे सोने नबी जो दीदार कंदुस ईंदे वींदे पंहिंजे पुनल जी ज़ियारत पियो कंदुस त मुंहिंजा दुख दर्द लही वेंदा ओ मुंहिंजे दिलड़ीअ जो दिल पर महबूब मोहम्मद आ मुझे दिलड़िया जो दिल पर महबूब मोहम्मद आ रहमत जो पिरी पे कर महबूब मोहम्मद आ अल्लाह दियण ते आ वंडो हथिया भी बन जे अल्लाह दियण ते आ वंडो हथिया भी बन जे वो सुनो सखी सरवर महबूब मोहम्मद आ वो बीमार तो चवे तो दऊनी अला तरीक रसूलिल्लाह मुखे मदीने वारे मीर जे रस्ते ते छडियो ईंदे वींदे मां पंहिंजे महबूब जा दीदार पियो कंदुस उते मताद हुई हिकड़ी अहिड़ी जाइ वेहण जी जाइ थल्लो चबूतरो ठहियल हुयो माइट नचे उन थल्ले ते फिटो कयुस हुजूर जो भी रस्तो आ नमाज ते अचन वञन त उन रस्ते खां लंघंदा हुया ओए दिल पर जे दग ते वेठो आ महबूब अचन त निमाणा नेड़ खणी निहारे पियो मुस्तफा नजरे करम फरमाएंगे मुस्तफा नजरे करम फरमाएंगे
मुस्तफा नजरे करम फरमाएंगे, एक दिन हम सब मदीने जाएंगे, एक दिन हम सब मदीने जाएंगे। दोस्तान मोहतरम, हुजूर आकाए तो जहां अचन था तो उन्हें जे उन्हें थले ते अचन उन्हें को पुछन दादा कुछ आई हाय हाय जे कुनल पुछण अचे तॾहिं ख़बर आहे उन जो केॾो न वॾो भाग पोइ उनजा माइट आया, माइटनि चयोसि अज़ीज़नि क़रीबनि चयो त हाणे तोखे वापसि ॻोठ खणी हलूं। चई त न न, मूंखे हिते झूपड़ो ठाहे ॾियो, कखाई झुगी ठाहे ॾियो। इन झुगीअ में वेठो हूंदुसि पर उनजो दरवाज़ो महबूब जे रस्ते ॾे खोलियो। ईंदे वेंदे पंहिंजे पुनल जा दीदार पियो कयां, बसि मूंखे ॻोठ वठी न वञिजो, हयाती जा पसा इते दिलबर जे दीदार में पूरा कंदुसि। अल्लाह अल्लाह पहिरीं प्यारा वक्त गुज़रंदो रहियो, हुजूर सुबुह शाम लंघन त इन खां पुछण जे लाइ अचनि। अल्लाह आशिकनि जी तो अहिड़ी ख़ल्क़ी ज़ात, हिकु वेहन वाटुनि ते ॿियो जागन सारी रात, उते वेठे तात मन में महबूबन जी। अल्लाह अल्लाह अगर वो दुर्वेश वो मुसाफिर बीमारी वधी वई तांजो खबर पई तो वो मुसाफिर गुजारे वियो। हुजूर के खबर बुधायूं या रसूल अल्लाह, वो परदेसी जेको रस्ते तव्हांजे ते वेठो हुयो वो परदेसी अॼु रात गुज़ारे वियो आहे। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजे सहाबन खे वरतो, फरमायूं त हलो त उन परदेसी जी संभाल लही अचो। दोस्तो महबूब सोना उन कखाए झूपड़े वटि अचनि था, फरमाइनि था बीहो, केर बि अंदर दाखिल न थिए। इन झूपड़े में अंदर वेंदुसि त मां मोहम्मद करीम ही वेंदुसि। असहाबी सब ॿार रुकजी वञनि था, मुंहिंजो मदीने वारो मीर अंदर वञे, ॾिसे त उन मयत जे सेरांदी खां जिब्राईल अमीन वेठो आहे। जिब्रील तू नूरी मलाइक तू हिते कीअं आहे? अर्ज कई त या रसूल अल्लाह मूंखे रब जो हुकुम मिलियो आहे, मुंहिंजे मुस्तफा करीम जो आशिक गुज़ारे वियो आहे। ओ जिब्रील वञ तू वञी उनखे गुस्ल ॾे, कफन ॾे, तू वञी उनजे जिस्म खे धुआरे साफ़ कर। अॼु नूरी मलाइकनि जो सरदार जिब्राईल ओ उन परदेसी खे गुस्ल ॾियारण जे लाइ आयो आहे, जंहिंजे दिलि में मदीने वारे मीर जी मोहब्बत ऐं इश्क। रब शल मदीने वारे साईं जी मोहब्बत ऐं इश्क जे हबीबन जी हुब सीने में नसीब थी त मलाइक भी उन जे मदद जे लाइ लही ईंदा। वदा जे मदीने वारे मीर के सुञातो आ, उन्हें जा दुनिया आखिरत में सांग सजाया थी विदा। पर जे हिन पुनल का मुंह मोड़ियो आ, मदीने वारे मीर जी गुलामी का मुंह मोड़ियो आ, वो दुनिया में भी परेशान, कब्र में भी वो परेशान, ता आखिरत जे भी अजाब जो हकदार हूंदो। छो तुझी मिल वैरान थी आ, छो तो तकलीफ ॾिठी आ, कॾहिं सोची त ही तकलीफ आई छो आ? हेतिरो वसंदड़ जहान कीअं वैरान थी वियो? या सभु असांजे अमलनि जी शामत आ, या सभु असांजे गुनाहनि जी शामत आ, जो मदीने वारे मीर जो दर छॾे ॾिनोसीं। अॼु तुंहिंजे बद अमलनि जे करे मुंहिंजो दिलबर रोज़े पाक में कोड़ा ॻाड़े रहियो आ। है फौजी उम्मती जो पंहिंजे महबूब के तो रोज़े पाक में रंजाए नाराज करे छॾियो। अल्लाह अल्लाह कंहिंजे
वण खे कटबो आ त बि उन वण जे पोखण वारे खे ॾुख लॻंदो आ त मूं वण वॾी महिनत सां पोखियो ही ज़ालिम कीअं इन खे कटे रहियो आ हो अदा तो मदीने वारे मीर जे दीन वारे वण खे कटे छॾियो नमाज तो छॾे ॾिनी ज़िक्र तो छॾे ॾिनो दाढ़ी तो छॾे ॾिनी चङाई दा कम तो छॾे ॾिना अल्लाह जे घर के विसारे छॾी मुस्तफा जे सुन्नत जो वेरी बणजी वे तॾहिं तुंहिंजे रिस्क में तंगी पइजी वई पाणी में खोट अची वई मिलूं वैरान थी वियूं या सभु असांजे अमलनि जी शामत न आहे त ॿियो छा रब जे कुरान का पुछ त मिल छो बंद थिया अल्लाह जो कुरान तोखे जवाब ॾींदो वमा असाबकुम मिन मुसीबतिन फबिमा कसबत ऐदीकुम तव्हांजे मथां जाब मुसीबत अचे थी सभु तव्हांजे अमलनि जी शामत तव्हांजे अमलनि जी करे ॿिए पासे न आई आहे या मुसीबत बे पासे रो कोन आई आहे तव्हांजे अमलनि तव्हांजे प्रकारनि ऐं किरदारनि जे करे इहे तकलीफ़ जा सिज तव्हां ते उभिरिया उमिरि सारी गुनाहनि में विञाय में या रसूल अल्लाह उमिरि सारी गुनाहनि में विञाय में या करे सौदो कसे कच जो बेहाय में या रसूल अल्लाह ओ वही जवानी आई पीरी तभी लजकान का पे ओ वही जवानी तभी लजकान का पे वारे विख के अञागते वधायो में या रसूल अल्लाह चो सल्लल्लाहु अलैहि या महबूब के राजी करण वारो मदीने वाले साईं सा मोहब्बत रखण वारो मदीने वाले मीर जो आशिक बणजण वारो अज उन्हें जे खिदमत जे ला आसमानी मलाइकन जो सरदार जिब्रील अमीन लही आयो हुजूर फरमाइन था जिब्रील तू इते कीअं न झूपड़े में कीअं आयो अर्ज करे तो या रसूल अल्लाह मुखे रब जो अमर थियो हिन जे हुस्न ऐं कफन ऐं दफन जे लाइ रब मुखे मलाइकन जी जमात साण मोकिलियो आहे उहो आशिक आहे जंहिंजे सीने में तो अरबी घोट जो इश्क ऐं सिक हुजूर फरमाइन था जिब्रील ओ जिब्रील आशिक भी मुंहिंजो आ अज हिन के गुस्ल भी मां पंहिंजे हथन सां पाण ॾियारींदुसि हिन के कफन भी पाण ढकाईंदुसि हिन जे जनाज़े जी नमाज भी पाण पढ़ाईंदुसि हिन के कब्र में भी पंहिंजे हथन सां पाण लाहींदुसि वाह वाह जो भाग है जवान हाँ किताब में लिखे तो इहो उम्मत में वाहिद इंसान इहो हुयो जेके मदीने वारे मीर गुस्ल भी पंहिंजे हथन सां ॾिनो कफन भी पाण सिकाए पारायूंसि ऐं गुस्ल जी नमाज जनाज़े जी भी पाण पढ़ायूंसि ऐं कब्र में भी पंहिंजे मुबारक हथन सां वधा जे महबूब सां मोहब्बत रखी पिनीअ सां पिरत ऐं पेच इश्क वारो रखी त खुदा जो कसम महबूब वटो बि तोखे उहे इज़तूं मिलनि उहे भलाइनि जा दर खुलनि त रब जा मलाइक बि तुंहिंजे ख़िदमत जे लाइ गुलाहे चवल्ला
फरमाता कुन फी दुनिया कअन्नक गरीब औ आबिर सबील व अद्द नफ्सक मिन असहाबिल कुबूर। मुझे आका फरमायो त दुनिया में पान के मुसाफिर समझो। छा समझो? मुसाफिर। छा समझो? जे मुसाफिर हूंदो आहे न पुल जे मथां हीअं गुज़री वेंदो। हाणे को माण्हू पुल जे मथां झूपड़ी ठाहे घर ठाहे हर को मलामत कंदुसि में चरियो थियो ई पुल त लंघण जे लाइ हूंदी आहे, हिते घर त न ठाहिबा आहिनि पुल जे मथां। अब हाओ कि न? मोरी जे मथां घर त न ठाहिबो आहे, हिते लंघण जी जाइ आहे, हर कंहिंखे तो लंघणो आहे। ओ मिठा ओ मुंहिंजा दाही दुनिया बि इन पुल जे मिसाल इन मोरी जे मिसाल आहे। हिते तोखे हमेशह रहणो नाहे, हीअ मोरी टपी तोखे अॻिते आख़िरत ॾे वञणो आहे। ओ मुसाफ़िर परदेसी भाउ हिन जान खे अॼु न छॾी त सुभाणे ज़रूरु छॾणो पवंदो। मुझे आका फरमायो तो पान के मुसाफिर समझो, जेको घोड़े सवार के वण जे हेठां पगर सुकाए वरी अॻिते हलियो वेंदो आहे। तव्हीं बि पंहिंजो पान खे ईअं मुसाफिर समझो, पंहिंजो पान खे कब्रुनि वारनि मां ॻणियो त चंद ॾींहंनि जी मोहलत वठी हिते आयो आहियां, सुभाणे वरी मूंखे क़ब्र में अंदरि ॼाण वञणो। ॻाल्हि त समझो न, मुंहिंजी ॻाल्हि ते त गौर कयो न, ध्यानु त कयो न हिन ॻाल्हि ते। दावाऊं त वॾियूं कयूं वेठा आहियो त हे घर मुंहिंजो, ही बनी मुंहिंजी, ही ज़मीन मुंहिंजी, पर इहा ख़बर थी त हे तुंहिंजे बदन जा कपिड़ा बि परावा, हे बच्चा परावा अथई, हे घर परावा अथई, इहा ज़ाल पराई अथई, इहो माल पराओ अथई। अॼु आहीं सुभाणे इन ज़मीन जा खातेदार ॿिया बणिजी वेंदा। सतें फार्म ते नालो ॿियनि जो चढ़ी वेंदो, वॾा इन जायुनि जे रहण वारा ॿिया बणिजी वेंदा। तुंहिंजे बिस्तरनि ते सुम्हण वारा ॿिया बणिजी वेंदा। तुंहिंजे घर जा टपड़ भी विरहाइजी ज़रो ज़रो थी वेंदा। उहो ॾियारो यादि कर जो तूं हथे खाली वञी मिटीअ जो महिमान थी वए। अबो गॾु न हलंदई, अम्मा गॾु न हलंदई, भाउर गॾु न हलंदई, यार दोस्त गॾु न हलंदई, पर जे गॾु हलंदई त अल्लाह। बोले ॾिस अबो काॾे वियो? अबा तूं पंहिंजे बच्चनि खे केॾे प्यार सां पाली थो, वात जा गिरह कढी थो खाराईंसि, कुलनि ते खणी तो बच्चन के घुमाई। तू भी तो कंहिंजो बच्चो आहीं न, तू भी पंहिंजे पीउ खे ईअं प्यारो हुए न। अॼु ॻोल्ह उहो तुंहिंजो अबो काॾे वियो, उहा अम्मा तुंहिंजी काॾे वई जेका वात जा गिरह कढी तोखे खाराईंदी हुई। उहा चीचल अम्मा तुंहिंजे मथे जो सूर अंबड़ जी सॼी रात जी निंड फिटाए छॾींदो। बोल उहे तुंहिंजा माण्हू अहिड़ा काॾे हलिया विया, कहिड़े सफ़र ते रवाना थी विया जो वरी रोंदड़ बच्चन खे पहुचाइण बि कोन मोटिया। ओ भेड़ा से तोड़ निभाए अदा जस जोगियड़न के आए, भेड़ा से तोड़ निभाए अदा जस जोगियड़न के आए। ओ जस जोगियड़न के आए अला जस मारूअड़न के आए। ओ हितों हलिया विया वीर वैरागी तोड़ निभायो जोगियुन जागी। ओ उहे हलिया विया वीर वैरागी, ओ वेठा ठाह मिट्टीअ जा ठाहे अदा जस जोगियड़न के आए। ओ वेड़ा से तोड़ निभाए अदा जस जोगियड़न के आए। इदा जा अजलुहुम ला यस्तखिरून साअतन वला यस्तक़दिमून। जॾहिं मौत आयो त हिकिड़ो सेकंड बि अॻिते पोइते न थींदो। ओदा हिन जग के अॼु सुभाणे तू छॾण वारो आहीं। छो पंहिंजे रब खे विसारियो अथई, छो पंहिंजे रब जो दर छॾे ॾिनो अथई, छो मदीने वारे मीर जे दर जी ग़ुलामी खां मुंहुं मोड़े वेठो आहे।
हुजूर जी गुलामी में तुझी दुनिया जी भी इज्जत आता आखिरत जी भी कामयाबी जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या अर्ज पे कयो त दुनिया में जे भी नबी आया पैगंबर आया वे मोजज़ा खणी आया पर मुझो दिल पर नबी खुद मोजज़ो बनजी आयो महबूब जो उथण वे मोजज़ो वेहण मोजज़ो महबूब जो ज़मीन ते हलण मोजज़ो महबूब जो अर्शन ते हलण भी मोजज़ो रब तो उन्हें महबूब जे एकड़े अजीम मोजज़े जो जिक्र रब पंहिंजे पाक कुरान में कयो आहे अल्लाह अल्लाह शान त महबूब जो ॾिस शान मुझे नबी जो ऐं बयान खुद रब पाण तो करे पंहिंजे महबूब जे शान के रब पाण तो बयान करे छा तो फरमाए सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला पाक है उहा ज़ात जे सैर करायो पंहिंजे ख़ास बाने के रात जे थोड़े हिस्से में पाक उहो रब केर पाक रब पाक जे सैर करायो पंहिंजे महबूब के किए सैर कराई मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा मस्जिद हराम यानी मक्के पाक का मस्जिद अक़सा यानी बैतुल मक़दस ताईं मुल्क शाम ताईं ए ज़मीन जा सैर पंहिंजे महबूब के रब पाण कराया अल्लज़ी बारकना हौलहू उहा मस्जिद अक़सा जे इर्द गिर्द रब तो फरमाए त असां बरकतूं ही बरकतूं नाज़िल करे छॾियूं छा नाज़िल कयूं आहिनि छा नाज़िल कयूं आहिनि छो बारकना हौलहू हौल सरबा इर्द गिर्द के चौधारी ये न फरमाई त बारकना फीह इन मस्जिद में अंदर बरकत नाज़िल कयूं मस्जिदूं तो हूं ही बरकत वारियूं आहिनि अल्लाह जा घर हूं ही बरकत वारा आहिनि पर हिते अजीब राज आहे रब तो फरमाए त बारकना हौलहू मस्जिद अक़सा जे चौधारी मूं बरकतूं नाज़िल कयूं आहिनि कीअं छो चौधारी बरकतूं छो जो मस्जिद अक़सा जे चौधारी अल्लाह जे वलियन जूं ऐं रब जे नबियन जूं क़बरूं आहिनि अल्लाह जी प्यारियूं हस्तियूं हिते आरामीन जिते रब जे प्यारन जूं मज़ारूं हूंदियूं आहिनि उते रहमतूं वसंदियूं आहिनि बरकतूं वसंदियूं आहिनि समझो जिते अल्लाह वारनि जा आस्थाना आहिनि खुदा जे प्यारन जूं दरगाहूं आहिनि खुदा जे वलियन जूं क़बरूं आहिनि नबीयन जूं मज़ारूं आहिनि उन जाइ ते बरकत वसंदी आहे अल्लाह जो क़ुरान तो शाहिद चो अल्लाह बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना रब तो फरमाए त मेराज छो करायोसी यो सफर छो करायोसी लिनुरियहू मिन आयातिना ता त पंहिंजे महबूब के पंहिंजूं निशानियूं ॾेखारियूं छा ॾेखारियूं उहे निशानियूं उहे कुझा राज़ उहे लिकल मख़फ़ी हक़ीक़तूं जेके अॼु ताईं कंहिं न ॾिठियूं हुयूं जंहिंजी कंहिं नबीअ खे ख़बर न हुई कंहिं मलाइक खे ख़बर न हुई कंहिं इंसान खे सुध समा न हुयो उहे कुझा राज़ खुलिया त हुसैन जे नाने जे मथां खुलिया मालूम थियो
त मदीने वारे मीर खे रब कुछ जा इल्म ॾिना छा ॾिना आहिनि जंहिंजी तोखे मूंखे ख़बर नहीं उहा बि मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम खे ख़बर आहे साईं फरमायो त मेराज जे सफ़र में हलंदे हिकिड़ी जाइ ते आयुसि ॾिसां त हिकिड़ी रत जी नहर पई वहे छा जी बदबूदार गंदो टुशो पाणी ऐं गलीज़ बदबूदार धप वारो रत उन जी नहर पई वहे हिकिड़ो माण्हू ॾिठुमि जेको उन में ॿुॾे पियो ॿाहिरि निकिरण जी कोशिशि करे त ॿाहिरि किनारे ते मलाइक बीठा हुआ उन्हनि जे हथनि में वॾा पत्थर हुया उहे पत्थर उन खे हणनि त वरी उन नहर में ॿुॾी वञे गोतो खाए वरी ॿाहिरि निकिरण जी कोशिशि करे वरी उन खे पत्थर हणनि त वरी ॿुॾी वञे ईअं उहो माण्हू उन रत बदबूदार में पे ॿुॾो मूं पुछो इहो केरु माण्हू आहे चयो वियो या रसूल अल्लाह इहो शराब इहो व्याज खोर माण्हू आहे जेको व्याज खाईंदो इहो व्याज माण्हुनि जो रत आहे जेको व्याज खाईंदो हो मिसकीननि ग़रीबनि जो रत चूसींदो हो इहो अॼु हिनखे इहा सज़ा मिली वाह महबूब जेको ॾिठो ऐं अचे ॿुधायो सो सच आहे बरहक आहे ईमान आहे फैशन थी वियो आहे व्याज खाइण फैशन थी वियो आहे मुझे आका फरमायो अॻिते हलियुसि ॾिठुमि त हिकिड़ा माण्हू आहिनि जेकी ज़मीन ते मलाइकुनि के लेटायो आहे मलाइकनि जे हथनि में बाहि जा गुर्ज़ हुया बाहि जा वॾा हथोड़ा हुया सरकार फरमाइनि था अहिड़ा त हथोड़ा हुया जे जबल ते हणजनि त जबल बि रेज़ा ज़रा थी वञे उहे हथोड़ा उन्हनि जे मथे में हणनि त उनजो मथो चिथजी वञे मेजालो ज़रा थी वञे मथो उन जो रेज़ा ज़रा थी वञे वरी हथोड़ो पोइते हटाइनि थोरी देरि खां वरी उनजो मथो सही सलामत थी वञे वरी कुटनिसि वरी मथो चिथजी वञे वरी पोइते हटाइनि त वरी मथो सलामत थी वञे ईअं उन्हनि खे अज़ाब थी रहियो हुयो मूं पुछो ही केर माण्हू आहिनि चयो वियो या रसूल अल्लाह ही उहे माण्हू आहिनि जेके निमाज़ वक़्त ते कोन पढ़ंदा हुया वो बेनमाज़ वो मिठा ओ मुजादा थोरो हेॾे कन लाइ मुंहिंजे मदीने वारे मीर छा फरमायो हाँ वदा अल्लाह जे घरनि खे तो वैरान करी मस्जिदुनि खे तो वैरान करी हेॾे निहार तरफ़ जे प्यारे पैगंबर छा ॾिठो बेनमाज़ुनि खे कहिड़ो अज़ाब थी रहियो हुयो मुंहिंजे आका फरमायो त वरी हिकिड़ो माण्हू ॾिठो जंहिंखे मलाइक गुर्ज़ खयूं बीठा हथनि में गुर्ज़ उहे उन्हनि खे हणनि पिया उन जे हथ में ॿ जव ॾिनऊं छा ॾिनऊं ॿ जव उनखे चयूं त हिननि ॿिन्ही जवनि खे ॻंढ ॾियो हाणे चयूं हुनखे ॻंढ अचे कोन पई पोइ हुनखे मलाइक कुटनि पिया त हिनखे ॻंढ ॾे उहे गुर्ज़ हणनि वठी रीहूं करे वठी दाहूं करे वरी हुनखे ॻंढ ॾिए त ॻंढ अची न सघे अबा नंढड़ी शइ हूंदी आहे न वॾी शइ हूंदी उनखे फेराए ॻंढ ॾिबी वकड़ अची वेंदो पर नंढड़ी शइ जव नंढड़ो आहे उनखे ॻंढ अची नथी सघे पोइ न को हू ॻंढ ॾेई पियो सघे न को वरी उन तूं मार पई टरे ईअं पिया हुनखे मलाइक गुर्ज़ हणी कुट मूं पुछो ही केरु माण्हू या रसूल अल्लाह ही उहे माण्हू आहिनि जेके कूड़ा ख़्वाब बयानु कंदा छा कूड़ा ख़्वाब बयानु कंदा कूड़ियूं ॻाल्हियूं माण्हुनि खे ॿुधाईंदा या अॼु हिननि खे इहो अज़ाब थी रहियो महबूबन करीमन फरमायो त वरी हिकिड़ो माण्हू ॾिठुमि जेको सुईअ जे पाखड़े में सुईअ जो पाखड़ो हुजे उन में चए पियो त उठ खे अंदरि विझा हाणे उठ उन खां सुईअ जे पाखड़े में वञी न पियो सघे मलाइक पिया चवनिसि त इहो सुईअ में लंघा हिन में हू चए पियो त इन मूं लंघे नथो सघे चई न इहो तोखे लंघाइणो आहे हिन में पोइ हुनखे वठी पिया मारनि अज़ाब ॾियनि ऐं हुन खां उन सुईअ जे पाखड़े मंझां उहो उठ दाख़िल थी न पियो सघे मूं पुछो
इहो केरु माण्हू आहे? या रसूल अल्लाह, ही उहो माण्हू आहे जेको वात मजा अहिड़ी वॾी ॻाल्हि कढंदो जेका थी न सघे। बटाकी माण्हू ॿुधा त, बटाकी ड्राड़ी माण्हू अहिड़ी ॻाल्हि कनि जेका ठहे न जुड़े। हिते त कूड़ हणी बटाक हणी विया, पर उते हुनजो अज़ाब इहो आहे। बस सम्झो? हाँ, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, वैलुन लिमन युहदस फयुक़ज़ब। माण्हू उन माण्हू जे लाइ वैल आहे, उन माण्हू जे लाइ बर्बादी आहे जेको ॻाल्हि करे ऐं ॻाल्हि में कूड़ हणे। तव्हां त माण्हू खिलनि, माण्हुनि खे खिलाइण जे लाइ कूड़ी ॻाल्हि करे थो। वैलुल्लहू वैलुल्लहू वैलुल्लहू। महबूबन 3 भेरा फरमाए थो, उन जे लाइ बर्बादी आहे, उन जे लाइ बर्बादी आहे, उन जे लाइ बर्बादी आहे जेको कूड़ियूं ॻाल्हियूं करे माण्हुनि खे खिलाए। मेराज वारी रात मुझे आका फरमायो, हिकड़ा माण्हू ॾिठम जेकी पोख पिया कनि, अञा हीअं पोख पोखिन त यकदम फसुल तैयार थी वञे, लाबारो थी वञे, गाहिजी वञे, अन्न जा ढेर थी वञनि। ईअं जीअं जबल थियनि, ईअं जबलनि जेड़ा अनाज जा दड़ा थी वञनि। वरी उहे पोख पोखण शुरू कनि, वरी हीअं अञा मारायूं रोंबो कनि तेसीं वरी ॾिसनि त यकदम फसुल तैयार, अनाज जा ढेर। भाई ही केरु आहिनि? या रसूल अल्लाह, ही उहे माण्हू आहिनि जेकी अल्लाह जे नाले ते ख़ैरात कंदा हुया। रब जे नाले ते, अल्लाह जे नाले ते ख़ैरात कंदा हा। रब इन्हनि जे रोज़ी खे ईअं वधायो आहे, ईअं बरकत विधी आहे। बस सम्झो न? मुंहिंजे सोणे नबी फरमायो आहे त जेको माण्हू पंहिंजी मिसकीनी विञाइण चाहे, पंहिंजी गुरबत खे ख़तम करणु चाहे, उन खे चओ त खणी ख़ैरात करे। जेतिरी ख़ैरात कंदो, रब उन जी मिसकीनी गुरबत ख़तम करे छॾे। हिकिड़ो इलाज ॿुधायांव, बसि सुॼाण ॾिसां थो परेशान वेठा आहियो। अहिड़ो इलाज ॿुधायांव, जेकॾहिं तव्हांखे फ़ाइदो न थिए त सुभाणे मुंहिंजे गिरेबान मदीने वारे मीर जी हदीस ते तव्हां पूरो यकीन रखो, अमल कयो, रब करीम तव्हांजे हर मुश्किल हाजत खे पूरो करे छॾे। ॿुधायां इलाज, कहिड़ा कहिड़ा ॿुधणु चाहियो? मुंहिंजे आका फरमायो त जेको माण्हू चवे त मुंहिंजे रिज़्क में बरकत पवे, छा चवे? रिज़्क में बरकत पवे। जेको माण्हू चवे त मुंहिंजी उमिरि खे अल्लाह ताला वधाए, जेको माण्हू चवे त अल्लाह मुंहिंजी इज़त खे वधाए। इज़त रब जी नेमत आहे न? हाँ, इज़त अल्लाह जी नेमत आहे। पंहिंजे हिक जेॾनि में, दोस्तनि में, पंहिंजे परावनि में जेको माण्हू चाहे थो त मुंहिंजी इज़त वधे। घणियूं ॻाल्हियूं थी वियूं? 3 ॻाल्हियूं थी वियूं। घणियूं ॻाल्हियूं थी वियूं? जेको माण्हू चाहे थो मुंहिंजे रिज़्क में बरकत पवे, जेको माण्हू चाहे थो मुंहिंजी उमिरि में बरकत पवे, जेको माण्हू चवे मुंहिंजे इज़त में बरकत पवे। 3 शयूं जेको पंहिंजो वधाइण चाहे थो, मदीने वारे मीर फरमायो त उन खे चओ पंहिंजे अज़ीज़नि, पंहिंजे मिटनि माइटनि सां भलाई करे। ॻाल्हि सम्झो या न? टेम्बू बणिया वेठा, ॾंगण जे लाइ तयार। जेतिरो झेड़ो अॼु बिरादर माइटी में हिक ॿिए में आहे, दुश्मननि में एतिरो कोन्हे। कंहिंखे न इज़त थोरड़ी थींदी त पंहिंजा हुनजा पेर खोटींदा, पंहिंजा अणसंदा ई पंहिंजनि में। अछो कपिड़ो अलाह पाराईंदो न, ॿिया वरी सड़ंदा वतंदा, जलंदा वतंदा। ओ खुदा जा बाना, तू छो थो जली? रब इज़त ॾिनी त तोखे छो थी तकलीफ़ थिए? अब समझो था या न? हुजूर गौसुस ज़मा पीर मिठा सही रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा, भाई जेको तू साडा मुखालिफ होवे, जेको तू साडा मुखालिफ होवे,
तुसा कुछ ना आखो, कुछ ना आखो। अच्छे कपड़े होवन, अगू खीसा होवे, 100 दे नोट खत, अतर मख उही दे अगू बाह लोड गुजर वज आप ही चल वेसी यो कुछ न चो विड़ोस न हासद दे ला इहा सजा घणी आ हूं विड़ोस या लठणो या धुको हणो न न न बस हासद मानू तो अच्छा कपड़ा पाए अतर मखे पंहिंजो सुठड़ा कपड़ा अॻियों पैसा हीअं खीसे में पिया हुजनि अॻियों बाह लोटे लंघो पाणे सड़ी वेंदो वाह सम्झो था साईं फरमाइनि था त जेको पंहिंजनि सां भलाई करे माइटनि सां माइटियूं ॻंढे रब उन जे इज़त खे वधाईंदो रब उन जे माल खे वधाईंदो रब उन जे उमिरि में बरकत ॾींदो अल्लाह से रहम करे कांव ते कुत्ते ते बिल्ले ते बकरी ते अॼु मुसलमान कावड़िया वेठा आहिनि त सालनि जा साल हिक ॿिए सां ॻाल्हाइनि ई कोन ॿ भाइर पाण में विढ़िया ॿ भाइर अहिड़े काठे जो वाक़ियो आहे त पोइ हिकिड़े सियारे जी मौसम हुजे घर वारी उनजी वियम जा सूर थियसि काठी उनजी पई हुजे काठी खणी ॿारी हथ सेकण जे लाइ काठी फालतू ॿारण वारी उहा ॿारी त हथ सेकिया घर वारी खे थियो सी हुजे ॿिए भाउ चयो भेणा तूं मुंहिंजी काठी छो ॿारी हे बाबा भाइर आहियूं सगा भाइर हिकिड़ो अबो हिकिड़ी अम्मा काठी ॿारियमि पर 10 काठियूं थो ॾियनि न या तूं मुंहिंजी ॿारी छो मूंखां पुछी न या ॿारी छो बाबा खणंदे डंडो हीअं तो भाउ हाणे उफट मारे विधईंसि अरे हिकिड़े खसीस काठी थी मुझे सुने हबीब फरमायो त क़यामत जे दिहाड़े में माइट्री इंदी अल्लाह जे अर्श सां संभड़ी बीठी हुंदी अर्ज कंदी मुंहिंजा मौला जन मूंखे ॻंढियो आहे तूं उन्हनि खे पंहिंजी रहमत में ॻंढ जन मूंखे छिनो आहे तूं उन्हनि खे छिनी छॾ मुंहिंजा दोस्तो पोइ रब फरमाईंदो त ओ माइट्री मूंखे कसम आहे मुंहिंजी रबूबियत जो मूंखे कसम आहे मुंहिंजे हेकड़ाई जो जन तोखे ॻंढियो आहे अॼु उन्हनि खे ॻंढींदुसि जन तोखे छिनो आहे अॼु उहे रहमत का छिजी विया ॻाल्हि सम्झो था या कोन था सम्झो माइटनि सां माइटियूं ॻंढियो हुज़ूर फरमाए त क़यामत जी निशानी अथव जो पंहिंजी सौट वेठी हूंदसि पर उहा ग़रीब हूंदी उन्हे खे छॾे ॾींदो पैसे जे ख़ातिर वॾेरनि ऐं दुनियादारनि मां शादी कंदो पंहिंजे मिटनि खे छॾे ॾींदो जो उहे मिसकीन हूंदा अब आहे या ग़लति आहे महबूब जो कौल सच्चो नज़र अचे थो मुझे आका फरमायो त पंहिंजे बिरादर सां पंहिंजे माइटनि सां सुठो सलूक कयो बीमार थिए त उन खां पुछण वञो कर्ज़ घुरे त उनखे कर्ज़ ॾियो जे कर्ज़ ॾिनो अथई त उनखे वरी कर्ज़ वापसि ॾियो ईअं न त पराओ कर्ज़ हज़म कर या रसूल अल्लाह हमरा मानी खाधई घणी पोइ हीअं पेट खे हथ पियो अरे छा थो करी जे हज़म कर या रसूल हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त जंहिं माण्हू जे मथां कर्ज़ आहे ऐं कर्ज़ अदा नथो करे अब ही ॻाल्हि सम्झण जी आहे तवजो फरमायो सरकार फरमाइनि था जंहिं माण्हू ते कर्ज़ आहे ऐं कर्ज़ अदा नथो करे अदा करण जो इरादो ई अथसि मरी वियो इन जे रूह खे जन्नत ॾे वञण न ॾींदा हिकिड़ो माण्हू जिहाद ते वञे जिहाद करे काफ़रनि सां लड़ाई करे शहीद थी वञे सिर रब जे नाले ते कटाए कुर्बान करे छॾे शहादत वॾो दर्जो आहे वॾो मक़ाम आहे शहादत जो अल्लाह जे राह में सिर कटाइणु साईं फरमाइनि था वरी रब उनखे नई ज़िंदगी ॾे वरी शहीद थी वञे वरी नई ज़िंदगी ॾेसि वरी जिहाद करे शहीद थिए वरी नई रब ज़िंदगी ॾेसि 20 भेरा जिहाद करे 20 भेरा शहीद थिए पर जे उन जे मथां कर्ज़ आहे त 20 भेरा शहादत मारण जे बावजूद बि उनखे जन्नत में रब दाख़िल कोन कंदो जंहिंजे मथां कर्ज़ आहे साईं फरमाइनि था
त कर्ज अल्लाह जो झंडो आहे। छा आहे? जंहिंखे रब ज़लील करणु चाहींदो आहे उन जे कंध जे मथां कर्ज जो झंडो खोड़ींदो आहे। जंहिंखे रब ज़लील करणु चाहींदो आहे उन जे कंध ते कर्ज जो झंडो रब खोड़ींदो आहे। ऐं ॿी हदीस पाक में आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त ॿिनि माण्हुनि जो अल्लाह ज़ामिन आहे। घणनि माण्हुनि जो? ॿिनि माण्हुनि जो अल्लाह। हिकिड़ो उहो माण्हू जेको कर्ज़ी थी वियो आहे पर दिलि में इरादो कयो अथई त यार पराओ कर्ज़ अदा कयां, मौला मूंखे तौफ़ीक़ ॾे, मूंखे तौफ़ीक़ ॾे त मां पराओ कर्ज़ अदा कयां। दिलि में कर्ज़ अदा करण जो इरादो कयो अथई पको त रब फरमाए थो मां इन जो ज़ामिन आहियां, इन जे पारो कर्ज़ मां रब अदा कंदुसि। जे मरी वियो त बि क़यामत जे ॾियारे इन जो कर्ज़ मां रब पाण अदा करे ॾींदुसि। इरादो त हुजे न कर्ज़ अदा करण जो। कर्ज खणनि ई न जे लाइ ॾींदो सां अंगूठो। अब सम्झो न, कर्ज मजबूरी हुजे त कर्ज हसना खणणु जाइज़ आहे। व्याज ते कर्ज खणणु हराम आहे। व्याज वठणु जीअं गुनाह हुआ तीअं व्याज ॾियणु बि ईअं ई ओतिरो ई गुनाह हुआ। बस सम्झो था न, व्याज न खणो, व्याज ते कर्ज न खणो। चवंदा आहिनि भली बुख भरम जी शाल म वञे शान। हाँ? पर जे कर्ज थी वियो त दिलि में पक्को इरादो कयो त मुंहिंजा मौला मूंखे तौफ़ीक़ ॾे त मां पराओ कर्ज़ अदा कयां, त मदीने वारे साईं फरमायो त अल्लाह फरमाए थो इन जो मां रब ज़ामिन आहियां, ज़रूरु इन खे कर्ज़ अदा करण में मदद कंदुसि। ऐं ॿियो उहो माण्हू जेको छड़ो आहे, शादीशुदा न आहे, पर दिलि में ख़्यालु अथसि त अल्लाह ताला मूंखे तौफ़ीक़ ॾिए त मां शादी कयां, गुनाह खां बचां, पंहिंजी पाक दामनी इफ़त पाक दामनी खे बचाइण जे लाइ शादी जो इरादो करे थो त रब फरमाए थो मां उन जो ज़ामिन आहियां, उन जी मदद कंदुसि। किथों न किथों संग हिन खे ज़रूरु वठराई। समझो था? बाक़ी जेको न्याणियूं विहारे थो हर महीने खून जो केस उन जे मथां हुआ। समझो, न्याणी विहारण गुनाह हुआ, न्याणी विहारण गुनाह हुआ, ऐं न्याणी खपाइण गुनाह हुआ। न्याणी खे खपाए उन तो पैसा वठण ईअं हराम आहे जीअं गॾ या कुतो मुअल हुजे उहो खणी खाइण हराम। कुतो मुअल खणी खाइबो? मुस्लमान खाईंदो? गॾ मुंहुं पियो हुजे मुस्लमान खाईंदो? मुस्लमान कॾहिं बि न्याणी जे मथां पैसो वठी असुल न खाईंदो। चो सल्लल्लाहु अलैहि या ॿुधो, जेकॾहिं कंहिं माण्हू ते कर्ज़ थी वञे, कर्ज़ चढ़ी वञे, तौफ़ीक़ न अथसि कर्ज़ लाहिण जी, कर्ज़ी तंग था कनि, छिका था कनि, मुझे मदीने वारे मीर हिकिड़ी दुआ सेखारी। साईं फरमाइनि था इहा दुआ कर्ज़ वारो पढ़े भली जबलनि पहाड़नि जेॾो उन ते कर्ज़ हूंदो, पर मां मोहम्मद करीम तव्हांखे पक थो ॾियारियां रब उन जा कर्ज़ लाहे। साईं फरमाइनि था त कोहे सबीर अरब जो मशहूर जबल आहे। सबीर वॾो जबल, जीअं तव्हां वटि हिते भगो ठोड़ो जबल आहे या हिमालया जबल आहे, केटू जी चोटी आहे, वॾा मशहूर जबल आहिनि। अरब में कोहे सबीर आहे। मुंहिंजे आका फरमायो त कंहिं माण्हू ते कोहे सबीर पहाड़ जबल सबीर जेॾो कंहिं ते कर्ज़ हुजे, पर इहा दुआ पढ़ंदो अल्लाह ताला हुनजो कर्ज़ लाहे छॾींदो। भला इहा दुआ तव्हांखे बि खपे? दुआ बि सवली आहे, दुआ बि सवली आहे। जे यादि कयो त मां पढ़ायां, तव्हांखे यादि कयो। जेकॾहिं को लिखणु चाहे त भली लिखी वठे। महिनत थोरी ऐं नफ़ो वॾो आहे। अल्लाहुम्मा अग़निनी बिफ़ज़लिका अम्मन सिवाका, अल्लाहुम्मा अक्फ़िनी बिहलालिका अन हरामिका वग़निनी बिफ़ज़लिका अम्मन सिवाका। बस इहा दुआ आहे। जेकॾहिं यादि न बीहे त मूंखे लिखाए वठो। ऐं इहा अहिड़ी दुआ अथव जेका असांजे आका, असांजे मौला, असांजे मदीने वारे मीर सेखारी आहे।
भली केॾो बि कर्ज़ी आहे, भली केॾो बि मुश्किल ज़दो आहे, केॾो बि कर्ज़ वकोड़े विया अथसि, पर इहा दुआ घुरंदो वेंदो, रब उन जा कर्ज़ लाहींदो। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि बिनुरियहु मिन आयातिना। रब तो फरमाए मूं पंहिंजे महबूब खे मेराज करायो तां त उन खे पंहिंजूं निशानियूं ॾेखारियां। छा ॾेखारियां? साईं फरमाइनि था ज़मीनुनि ते रब जूं निशानियूं ॾिठम, आसमाननि ते रब जूं निशानियूं ॾिठम। अर्श मुअल्ला वटि आयोसे त अर्श मुअल्ला जे हेठों ॾिठुम हिकिड़ी नूर जी वाती वहे पई। हिकिड़ो मर्द ॾिठुम जेको अल्लाह जे नूर जी उन ते पलट थी रही आहे, रब जे नूर में मसरूर आहे, वॾियुनि ख़ुशियुनि में वॾियुनि राहतुनि में आहे। मूं पुछो जिब्रील इहो मलाइका? या रसूल अल्लाह इहो मलाइका भला रसूल आहे? न सईं रसूल भी नाहे। भला शहीद आहे? न सईं शहीद भी नाहे। ओ जिब्रील भला ॿुधायो केरा आबिदा ज़ाहिदा छाहे? अर्ज़ कई या रसूल अल्लाह ही तव्हांजो उहो उम्मती आहे जंहिंजी दिलि मस्जिद सां हूंदी हुई। रजुलुन क़ल्बुहु मुअल्लकुम बिल मसाजिद। महबूब जी दिल मस्जिदुनि सां अटकियल हुई। रात ॾींहं के मस्जिद सां दिल हूंदी हुई। घर जो कमकार लाहे वांदो थींदो हो त ड्रोड़ी मस्जिद ॾे ईंदो हो। मरी जेॾीमहिल निमाज़ पढ़ी फारग थींदो हो कमकार जे लाइ ॿाहिरि निकिरंदो हो, पर दिल जी तांघ मस्जिद ॾे लॻी बीठी हूंदी हुयसि। इन मस्जिद जी मुहबत जे करे रब इन खे अर्श मुअल्ला जे इन नूर में वेचारे छॾियो। मुंहिंजा सोना ॿियो इन में इहा आदत हुई वलिसानु रतबुम मिन ज़िक्रिल्लाह। इन जी ज़बान हर वक्त में अल्लाह जे ज़िक्र सां आली हुई। हर वक्त पंहिंजी ज़बान सां चवंदो अल्लाह फरमायो लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। मां पंहिंजे महबूब खे घुरायो त उन खे पंहिंजूं निशानियूं ॾेखारियां ऐं पोइ उहो मकाम बि आयो जो इन्नहु हुवस समीउल बसीर। बस इहो ई ॿुधण वारो, इहो ई ॾिसण वारो हुयो। अहिड़ो मकाम आयो जिते मलाइक हेठि रहिजी विया, नबी हेठि रहिजी विया, सिद्दीक़ शहीद हेठि रहिजी विया। मथे रुगे मदीने वारो मीर हुयो ॿिया रब्बे ज़ुल जलाल जे हुस्न जा जलवा हुया। पोइ मदीने वारे मीर जूं निगाहूं हुयूं, अल्लाह जे हुस्न जूं तजल्लियूं हुयूं। अल्लाह ॻाल्हाइण वारो हो, मदीने वारो मीर ॿुधण वारो हो। अल्लाह ॾेखारण वारो हो, मदीने वारो मीर ॾिसण वारो हो। पोइ उते अची जिते मलाइक न रहियो, जिते को फरिश्तो मौजूद न हुयो, हिकु
हिकु मदीने वारो मीर हो ॿियो मुंहिंजे रब जी ज़ात हुई वो उते महबूब वञी रब जो बिना पर्दे जे दीदार कयो रब तो फरमाए मा सागल बसर वमा तगा अख टेढ़ी कोन थी अख में फेर न आयो अखियूं इएं दीदार में लगी वियूं जो बिना छिंभण जे मदीने वारे मीर रब जा दीदार कया अफतुमारूनहु अला मा यरा वलकद रआहु नज़लतन उखरा मुझे महबूब जेको ॾिठो छा तव्हां शक था कयो उन में तव्हां एतराज़ था कयो उन में महबूब जेको ॾिठो उन में तव्हांखे को एतराज़ थो थिए तव्हां एतराज़ था कयो पर मुंहिंजे महबूब त वलकद रआहु नज़लतन उखरा ॿियो भेरो बि रब जो दीदार कयईं किथे किथे दीदार कयईं इंद सिदरतिल मुंतहा सिदरतुल मुंतहा वटे मदीने वारे मीर पंहिंजे रब जो दीदार कयो जेॾीमहिल हुज़ूर रब जे दीदार में आया त अर्ज़ कयूं अतहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबात पाकायूं रब जे लाइ इबादतूं सभु अल्लाह जे लाइ पाकीज़गियूं अल्लाह जे लाइ मुल्क अल्लाह जो बकाए दाइम अल्लाह जी ज़ात के महबूबन इहो अर्ज़ कयो त परियों रब फरमायो अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातहू ए गैब जे ख़बरुन ॿुधाइण वारा तोते मुंहिंजो सलाम हुजे रुगे सलाम न पर अल्लाह जी रहमत भी तोते बरकत भी तोते अर्ज के मौला मुंह अकेले ते न कर अकेले ते न अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालीन सलाम मुझे असां जे मथा अकेले ते न वाला इबादिल्लाहि सालीन ऐं नेकोकार बानन ते भी सलाम मुझे ये चवना त मूते ऐं नेकोकार बानन ते अब समझो था ना ये न चयो अल्लाह चयो अस्सलामु अलैक महबूब रुके तुझे मथा सलाम पर हुजूर चयो मौला मूं अकेले ते अस्सलामु अलैना असां ते सलाम वाला इबादिल्लाहि सालीन ऐं नेकोकार बानन ते सलाम अब समझो था ॻाल्हि खे अस्सलामु अलैना असां ते सलाम ऐं नेकोकार बानन ते सलाम नेकोकार हुजूर जी उम्मत ॿ टोला आहिनि न हिकिड़ा नेकोकार ॿिया मूं जहिड़ा गदला गुनहगार हिकिड़ा नेकोकार भलारा आबिद सालिह नेकोकार दुर्वेश ॿिया गदला गुनहगार हुजूर अर्ज़ था कनि मुंहिंजा मौला नेकोकार बानन ते भी सलाम ऐं मूंसां गॾु मुंहिंजे गुनहगार उम्मत ते भी सलाम नेकोकारनि खे त पंहिंजे नेकियुनि जो आसरो आहे पर मुंहिंजे गुनाह ॿियो केरु नाहे उन्हनि खे को आसरो ई कोन्हे ओ मुंहिंजा रब मां तो वटि अर्ज़ थो कयां त मूंसां गॾु मुंहिंजे गुनहगार उम्मत खे बि न छॾिजांइ उन्हनि ते बि रहमतूं वसाइजांइ बरकतूं वसाइजांइ उन्हनि खे बि पंहिंजो सलाम कजांइ ओ तुंहिंजा थोरा मदनी लाइण खां लंघे विया तुंहिंजा गुण ॻाल्हियूं ॻणण खां लंघे विया तुंहिंजा थोरा मदनी लाइण खां लंघे विया एड़े मकाम ते रब जे दीदार वारी घड़ी में मदीने वारे मीर पंहिंजे उम्मत खे कोन विसारियो वदा महबूब असांखे उते भी याद कयो पर अफ़सोस जो असां उन पुनल खे छॾे वेठासीं अफ़सोस असां उन महबूब जी सुन्नत ऐं शरीयत खे छॾे ॾिनो रात ॾींहुं गुनाहनि में फिस्क ऐं फुजूर
में बुरायुनि बेहयायुनि में जिंदगी बर्बाद करे वेठा सी अज भी मदीने वाले मीर जी रहमत सडे रही आ अज भी अल्लाह जी रहमत पुकारे रही आ वसारिऊ इला मगफिरतिन मिर रब्बिकुम व जन्नतिन अर्दुहा समावाति वल अर्दे तकड़ा चो ड्रोड़ी चो तकड़ा ये के सर बुआ अदा जल्दी कर चाचे बुआ अदा देर न कर जल्दी कर हेड़े आ हां अल्लाह तो चे सारियू तकड़ा चो ड्रोड़ी चो मौला काले ड्रोड़ी चो केड़े पासे ड्रोड़ी चो रब तो फरमाइला मगफिरतिन मिर रब्बिकुम पंजे रब वटो बख्शिश वठण जे ला ड्रोड़ी चो आई जन्नत दे ड्रोड़ी चो उहा जन्नत जेका जमीन ने आसमान का भी वधीक कुशादी आ वक्त वञे थोड़े वेल मुसाफिर करका कार कतण जी वक्त वञे थोड़े वेल मुसाफिर करका कार कतण जी करका कार कतण जी काने वेल वेण जी वक्त वञे थोड़े वेल मुसाफिर करका कार कतण जी रब जे दर ते मोट अमल साले कर रब के रिझाए खुदा जो कसम रब राजी थी पे तुझा ओला कम भी सोला थी पे जे रब के राजी कई तो तुझी मिल भी वरी आबाद थी जे अल्लाह राजी थियो त रब गैबी खजानन जा दर खोले दींदो कदे दुखियो नी हुई कोन रब देखा ओ मुजादा जे पंजी दुनिया आखिरत आबाद करण चाही तो त मदीने वाले मीर जे दर जी गुलामी इख्तियार कर महबूब जे सुन्नत की ताबेदारी कर पटको मुबारक बधो नमाज 5 वक्त पढ़ो सुहारी रखायो मुजा दोस्तों कूड़ न गालायो बुराइयों न कयो बेहयायन का पाण के बचायो गुनाहन का बेफरमानी वाली वाट का बचो टीवीन ते उगाड़ा फिल्म नाच डांसू ये न दिसो पंजे अखियुन के पलीत न बनायो अल्लाह जो खौफ रखंदे अमल साले कंदे त हिते भी वाह हुते भी वाह बई जहान तुझा अल्लाह मोचारा करे छड़ींदो मुझा मिठा अल्लाह ताला जल्ल शानो शाला सा सबनी के अमल करण जी तौफीक नसीब फरमाए अर्ज त मानू चवंदा मुर्शिद के सैयद चो बियन के चवण गुनाह आहे उन जी वजाहत बुधाईंदा मुर्शिद वो आहे जेको घर में अचे बाबा सैयद अरबी जो लफ्ज़ आहे सैयद लफ्ज़ अरबी जो लफ्ज़ आहे सैयद जी माना है सरदार अरबी बोली में सैयद लफ्ज़ जी माना है सरदार वो अरबन में अरबी बोली में के चंगे मुड़स के कौम जे चंगे मुड़स के या सरदार के या कबीले जे चंगे मुड़स के या के इदारे जो मिसाल मिल आहे कारखानो आहे फैक्ट्री आहे उन जो अॻवान आहे उन के सैयद सॾींदा आहिनि अरबन में अज त इहो दस्तूर आहे के चंगे मुड़स के इज्जत वारो माण्हू उन के सैयद सॾींदा आहिनि ऐं जेको महबूबन करीमन जी आल आहे हुज़ूर जा जो औलाद जेको सैयदा फातिमा ज़हरा साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बतन पाक मजा इमाम हसन जो औलाद जेको क़यामत ताईं थींदो उन के सरबो आहे अशराफ छा सरबो आहे अशराफ असुल अरबी में अशराफ सरबो आहे आले रसूल के ऐं सैयद सरबो आहे हर इज्जत वारे चंगे मुड़स के सैयद सॾींदा आहिनि पर असांजी सिंधी ॿोली में या सिंध में असांजो रवाज इहो थी वियो आहे सैयद उन खे सॾींदा आहिनि जेको आले रसूल हुजे असांजे मुहावरे में असां वटि हिते सिंध में सैयद उन खे सरबो जेको आले रसूल हुजे ऐं मुहाजिरनि में वरी जेकी पंहिंजो कराची ॾे हेॾे वेठा आहिनि इन्हनि में वरी जेको जुमे ते ॼमे उनखे बि सैयद सॾींदा आहिनि सम्झो था ऐं हे जेकी पठान आहिनि उन्हनि पठाननि में वरी को चङो मुड़ुसु हूंदो क़ौम वारो चङो मुड़ुसु हूंदो त उनखे वरी शाह सॾींदा आहिनि या जुमे ते ॼमे उनखे शाह सॾींदा आहिनि पर असांजे सिंधी ॿोली में जेको आले रसूल आहे उनखे सैयद बि सॼो वेंदो आहे शाह बि सॼो वेंदो आहे त असां वटि बतौर निशानी ते इहे ॿ लफ़्ज़ कमु आंदा वेंदा आहिनि अहल बैत खे आले रसूल खे सैयद बि सॾिबो आहे शाह बि सॾिबो आहे
जेकरे मुर्शिद आले रसूल मजा आए तो उनके सैयद सॾे सघिजे थो। ऐं अरबी ॿोली मुताबिक़ जेकॾहिं ॿिए कंहिं चङे मुड़ुस खे सैयद सॼई त उन में गुनाह कोन्हे, छो त अरबी जो लफ़्ज़ आहे इहो सैयद आम माण्हू ते बि इस्तेमालु करे सघिजे थो जेको कंहिं हैसियत वारो हुजे। पर जीअं त असांजे ॿोली में सैयद आले रसूल खे सॼो वियो आहे, इन जे करे सैयद उन खे ई सॾिजे जेको नबी जी आल हुजे। सम्झो था। बाक़ी रही ॻाल्हि मुर्शिद वठण जी, त मुर्शिद आले रसूल बि थी सघे थो ऐं मुर्शिद ॿी कंहिं ज़ात वारो बि थी सघे थो। छो त ज़ात ते ॾात नाहे। भिटधणी बादशाह फरमायो त राणे वटां रात नौ नियापो आयो, लधीसूं लतीफ़ चए ॾातर वटां ॾात, कोन पुछे थो ज़ात जेके आया से अघी विया। हज़रत पीर से रोज़े धनी बादशाह जिनजो पूरे सिंध बलक बर्रे सगीर में फैज़ आ, पीर से रोज़े धनी बादशाह मौजूदा पीर से पागारा इन्हनि जा वॾा जेकी हुया हज़रत सैयद मोहम्मद राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह, इहे मुरीद हुया मखदूम मोहम्मद इस्माइल जा। पिरियाले शरीफ वारा मखदूम मोहम्मद इस्माइल जूणे जा हुया, ज़ात सैयद न हुया, जूणे जा हुया। पर सैयद हेॾा वॾी हस्तियुनि वारा उन्हनि जा मुरीद हुया। इहा त अल्लाह जी ॾात आहे न, जंहिंखे रब नवाज़े। हज़रत भिटधणी बादशाह जो मुर्शिद हो कोरी, पाण सैयद मुर्शिद कोरी हुयुसि। शाह इनायत बादशाह तानो ॾिनुसि त कोरी मोची जन जा पीर कीअं लंघाईंदा सीर, ओखीअ में शाह इनायत चई। शाह इनायत बादशाह चयो त कोरी मोची जंहिंजा पीर हूंदा उहे वरी ओखी कीअं लंघाईंदा। भिटधणी खे इहो बैत चवाए मोकिलियईं, कोरी मोची जन जा पीर कीअं लंघाईंदा सीर, ओखीअ में शाह इनायत चवे। त भिटधणी बादशाह वरी हुनजो न्यापो जवाब ॾियारे मोकिलियुसि त राणे वटां रात नौ न्यापो आयो, लधीसूं लतीफ़ चए ॾातर वठां ॾात, को न पुछे थो ज़ात जेके आया से अघी विया। जेको रब जे दर ते ईंदो, जेको पंहिंजे रातियुनि खे नेणनि में गुज़ारींदो, जेको आदियुनि जो थी पंहिंजे मुसले खे आबाद करे थो, अखियुनि मां जर्र हारे थो, इहो शख़्स अल्लाह जो दोस्त बणिजी वेंदो आहे। भली कहिड़ी बि ज़ात जो हुजे, कहिड़े बि क़बीले जो हुजे, पर अल्लाह जा कुर्ब निराला ऐं नियारा हूंदा आहिनि। दोस्तों, अल्लाह ताला जल्ल शानु शाला सां सभिनी खे महबूब जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए, हबीबुन करीमन जे दर जी सच्ची ग़ुलामी नसीब फरमाए। आख़िर में तव्हांखे दावत अर्ज़ रखां थो, हर महीने चंड जी 11 जी शाम 12 जी रात दरगाह करमपुर शरीफ दादू में, दादू शहर सां गॾु आस्थानो शरीफ आहे, करमपुर नाले सां हर महीने 12 जी रात महफ़िल थींदी आहे। उन में शिरकत जे लाइ तव्हांखे दावत हुजे। बाक़ी शाबान जे महीने में 12 जे बजाय 15 जी रात थींदी आहे, जेको हाणे मथियो महीनो बीहंदो शाबान जो, इन में 15 जी रात अज़ीम शान शब्बेदारी थींदी, जंहिंमें पूरे मुल्क खां अलाह जा साले बाना ईंदा, गॾिजी सलात तस्बीह थींदी, दुआऊं निमाज़ूं थींदियूं। उन महफ़िल में शरीक थियण जे लाइ तव्हां भलारी जमात खे दावत हुजे। अल्लाह ताला जल्ल शान शाल सां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। रब करीम शाल हिन जमात ते पंहिंजूं रहमतूं बरकतूं नाज़िल करे। रब करीम शाल हिन मिल खे आबाद करे। तव्हांजे रिज़्क़नि में रोज़ीननि में अल्लाह ताला जल्ल शान शाल बरकतूं रहमतूं नाज़िल करे। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना व सल्लिम अजमईन। अल्लाहुम्मा हदिना फीमन हदैत वआफिना फीमन आफैत वतवल्लना फीमन तवल्लैत वबारिक लना अल्लाहुम्मा फीमा आतैत वक़िना वस्रिफ अन्ना बिरहमतिका शर्र मा क़दैत इन्नका तक़दी बिल हक़्क़ि वला युक़दा अलैक फ़इन्नहु ला यइज़्ज़ु मन आदैत वला यज़िल्लु मन वालैत लकल हम्दु अला मा क़दैत
वलक शुक्र अला मा अतैत नस्तगफिरुक अल्लाहुम्मा मिन जमीइज़ ज़ुनूबि वल खताया व नतूबु इलैक। या अल्लाह इन सारी जमात ते राज़ी थी। या अल्लाह असांजे गुनाहनि खे माफ़ फरमा। या अल्लाह असांजो ख़ताऊं दरगुज़र फरमा। पंहिंजी मोहब्बत पंहिंजे हबीब जो इश्क अता कर। उहे कम करा जिन में तूं राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी हुजे। मौला करीम कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाइ, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर, साले औलाद अता कर। जंजो औलाद अण सुधरियो आहे उनजे औलाद के फरमा बरदार रखियो ठार बन। या अल्लाह जे हिन महफ़िल में साइल आहिनि उनजा सुवाल पूरा कर। जे हाजतमंद आहिनि उन जूं हाजतूं रवा कर। या अल्लाह इन मिल खे आबाद कर। या अल्लाह तंग दस्ती लाइ रिज़्क़नि रोज़ीननि में बरकतूं नाज़िल फरमा। या अरहमर राहिमीन या अक्रमल अक्रमीन। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका ईमानन कामिला व यकीनन सादिका व रिज़्क़न वासिया क़ल्बन ख़ाशिया तौबतन नसूहा तौबतन क़ब्लल मौत राहतन इंदल मौत रहमतन व मग़फ़िरतन बअदल मौत वल अफ़्व इंदल हिसाब वल फ़ौज़ बिल जन्नति वन नजात मिनन नार वल फ़ौज़ बिल जन्नति वन नजात मिनन नार वल फ़ौज़ बिल जन्नति वन नजात मिनन नार। या अज़ीज़ या गफ़्फ़ार या जलील या जब्बार या जलील या जब्बार या गफ़ूर या गफ़्फ़ार या रहमान या सत्तार। नस्तग़फ़िरुक अल्लाहुम्मा या अक्रमल अक्रमीन या अरहमर राहिमीन या गियाथल मुस्तगीथीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। आमीन आमीन। नस्तगीथु बिरहमतिका या अरहमर राहिमीन। आशान मुस्तफा जो आशान मुस्तफा जो कुरान खुद बुधायो मुरसल मिठो मुहम्मद बेमिसल बणजी आयो। वशम्स पाक चेहरो वल्लैल जुल्फ प्यारा वशम्स पाक चेहरो वल्लैल जुल्फ प्यारा। कद जाअकुम मिनल्लाह कद जाअकुम मिनल्लाह कद जाअकुम मिनल्लाह नूरुन अरब बुधायो मुरसल मिठो मुहम्मद बेमिसल बणजी आयो। आशान दिलरुबा जो आशान मुस्तफा जो आशान दिलरुबा जो कुरान खुद बुधायो मुरसल मिठो मुहम्मद बेमिसल बणजी आयो। बारो चा ॿिया बि घणा
मुझो पुनू सिर सभिन पारो चा ॿियो बिखड़ा मुझो पुनू सिर सभिन चांगे ते चढ़ी कंदो वड़ विलहन मथा माज़ूरियुन हो तो धरींदो हथड़ा मुज़मिल पढ़ी मुदस्सिर यासीन के पढ़ी ॾिस ओ मुज़मिल पढ़ी मुदस्सिर यासीन के पढ़ी ॾिस ताहा में शान वावा ताहा में शान वावा ओ ताहा में शान वावा कौसर आहे ॿुधायो मुरसल मिठो मुहम्मद बेमिसल बणजी आयो आशान दिलरुबा जो आशान मुस्तफा जो आशान मुस्तफा जो कुरान खुद बुधायो मुरसल मिठो मुहम्मद बेमिसल बणजी आयो अहज़ाब में अजब जा इन राज़ रब बुधाया कुरान जी सूरत है अल अहज़ाब अहज़ाब में अजब जा इन राज़ रब बुधाया मालिक पढ़े सलातू मालिक पढ़े सलातू ओ खालिक पढ़े सलातू मलकन बेहुल मचायो मुरसल मिठो मुहम्मद बेमिसल बणजी आयो मदनी मिठो मुहम्मद बेमिसल बणजी आयो जेको चए तो नबी असां जहिड़ो आ उनखे चओ त तूं बि आंगुर जो इशारो करे चंड त चीरे ॾेखार ए नबी खे पाण जहिड़ो सॾण वारा तूं आंगुर खे इशारो करे सिज त वापसि वराए ॾेखार तूं हथ आंगुरियूं खोले ऐं नहरूं पाणी जूं वहाए त ॾेखार तूं वणनि खे सॾु कर तुंहिंजे सॾ ते अची त वञनि तूं झंगल जे जानवरनि खे सॾु कर तुंहिंजो चयो त मञनि हाय 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 मदीने वारो बेमिसल मदीने वारो वन नज्म वल असर में जाचे ॾिठुम दहर में वन नज्म वल असर में जाचे ॾिठुम दहर में मट मुस्तफा जो नाहे मट मुस्तफा जो नाहे मट दिलरुबा जो नाहे हुजरात भी ॿुधायो मुरसल मिठो मुहम्मद बेमिसल बणजी आयो महबूब जी ज़िबां ते रब पाक पियो हलाए हाय हाय वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा महबूब जी ज़िबां ते रब पाक पियो हलाए गुफ्तार वह्युन यूहा गुफ्तार वह्युन यूहा कादिर खुद बुधायो मुरसल मिठो मुहम्मद बेमिसल बणजी आयो आयो न कोई ईदो महबूब जे मिसल को आयो न कोई ईदो महबूब जे मिसल बियो कुरान कर मुला के कुरान हिन अजज़ के आराज़ ही ॿुधायो मुरसल मिठो मुहम्मद बेमिसल बणजी आयो कुछ वरी पंहिंजे दिल जी कैफियत तुंहिंजी दोस्ती खां पहिरियां
तुझी दोस्ती खां पहिरियां मूंखे केरु पियो सुञाणे, तुझी दोस्ती खां पहिरियां मूंखे केरु पियो सुञाणे, तुंहिंजे इश्क मूंखे मुल्कनि मशहूर आ बणायो। तुझी दोस्ती खां पहिरियां मूंखे केरु पियो सुञाणे, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। तुझे दोस्ती खां पहिरियां मूंखे केरु पियो सुञाणे, तुंहिंजे इश्क मूंखे आणे मशहूर आ बणायो। रिय तुंहिंजे को न ॼाणे मुंहिंजे दर्द जी कहाणी, रिय तुंहिंजे को न ॼाणे, रिय तुंहिंजे ॿियो न ॼाणे मुंहिंजे दर्द जी कहाणी, तुंहिंजे सूर सोज़ दिलबर मुंहिंजी जान खे जलायो, तुंहिंजे सूर सोज़ दिलबर मुंहिंजी जान खे जलायो, तुंहिंजे इश्क मूंखे आणे मशहूर आ बणायो। आधी कया थो आहूं दर्दन संजू के दाहूं, आधी कया थो दर्दन संजू के दाहूं, बाज़ार बिरह जी में मूंखे नींह आ नचायो, बाज़ार बिरह जी में, बाज़ार बिरह जी में, बाज़ार बिरह जी में मूंखे नींह आ नचायो, बाज़ार तुंहिंजे इश्क मूंखे आणे मशहूर आ बणायो। महबूब मूं यंगण ते अच वाग तूं वराए, महबूब मूं यंगण ते अच वाग तूं वराए, नंगदार नंग सुञाणज जे मूं आ कचु कमायो, नंगदार नंग सुञाणज, नंगदार नंग सुञाणज जे मूं आ कचु कमायो, तुंहिंजे इश्क मूंखे मुल्कनि मशहूर आ बणायो। जाना ही जान मुंहिंजी घर माल ज़ाल ज़ेवर, जाना ही जान मुंहिंजी घर माल ज़ाल ज़ेवर, खाके कदम ता कुर्बा, खाके तुंहिंजे खाके कदम ता कुर्बा सभु घोर थम घुमायो, तुंहिंजे खाके कदम ता कुर्बा जाना